अच्छा जानू साहब बे पासे कराची बार जे सदर आमिर वड़ाइत तरफ़ां ऐलान कयो वियो आहे अॼु बबरलो बाईपास ते धरणे हणण जो जेतोणीक ॾिसजूं त आमिर वड़ाइत साहब सभिनी जेके नेशनलिस्ट पार्टियूं आहिनि या जेके सियासी पार्टियूं आहिनि उन्हनि खे उन्हनि दावत ॾिनी आहे त शामिलु असांजे हिन धरणे में थियो ऐं उन्हनि हिमायत बि कई आहे जीअं तव्हां ॻाल्हि करे विया आहियो त घटि में घटि 50 लख खां वधीक माण्हू शामिलु थियनि छा त सम्झो माण्हू निकिरंदा अॼु एहतिजाजी धरणे में माण्हू ऐं आमिर वड़ाइत जी इहा बि ॻाल्हि कई आहे त हीअ असांजो धरणो न आहे हीअ तव्हांजो धरणो आहे हिन धरणे खे माण्हू ई कामयाबु करे सघनि था अवाम ई कामयाबु करे सघे थो असां जस्ट वेहंदासीं अची असां वटि एतिरो माना हुनजो खणी ईअं चइजे त हुन वटि एतिरो क्राउड न हूंदो जेतिरो जेकॾहिं अवाम हिन सां साथ ॾिए था ॾिसो हिन असांजो हीअ जेका तहरीक आहे किनारनि ख़िलाफ़ु इनखे सिंधी माण्हू वञ पियो करे पोइ सिंध जो हारी मज़दूर सिंध जो जेको मिडिल क्लास माण्हू आहे सभई माण्हू हिनखे ओन पिया कनि उस्ताद शागिर्द वकील त असां इहा था चऊं त हीअ लखे माण्हू को मसइलो कोन्हे जेकॾहिं हीअ सिंध जो काज़ आहे हीअ वकीलनि जो काज़ न आहे हीअ SUP ही PP शहीद भुट्टो ही डॉक्टर नियाज़ कालाणी क़ौम परस्तूरियूं जेके बि आहिनि सभिनी जो गॾियल जेका तहरीक आहे ऐं उनखे फ़ैसिला ते मरहले में जॾहिं पहुती आहे त मां सम्झां थो त सभिनी माण्हुनि खे हिन में शिरकत करे केनालनि जी जेको इहा रिथा आहे उन्हनि जे ताबूत में आख़िरी को हणणु घुरिजे त जीअं इहा रिथा हमेशह हमेशह लाइ ख़तमु थी वञे असां हाणे वक़्तु अची वियो आहे त असां जूं तहरीकूं नतीजा ॾियनि ऐं असां हिननि तहरीकुनि मां नतीजा वठूं असां मूंखे त वॾी उमेदु आहे त माण्हू घरों निकिरंदा ऐं जॾहिं माण्हू घर में रोज़ु पंहिंजे शहरनि में एहतिजाज था कनि त शहरनि खां थोरो परे रोड ते वञण में बि को मसइलो कोन्हे हीउ क़ौम जी बका जो मसइलो आहे हिन लाइ जेकॾहिं असां हाणे न उथियासीं त मुंहिंजे ख़्याल में पोइ घणी देरि थी वेंदी इन करे मां चवां थो त सभिनी माण्हुनि खे जॾहिं सिंध जे हीअ जंग जोटिजी चुकी आहे त असां माण्हू चवंदो केरु मयार हो यार असांखे मयार ई न आहे थियणो ऐं असांखे साबित करिणो आहे त असां सिंध दोस्त आहियूं ऐं असां सिंध जा हक़ीक़ी पुट आहियूं ऐं सिंध जा वारस आहियूं ऐं असां सिंध जे दुश्मननि खे पंहिंजी ॿधी इतिहाद ऐं भरपूर शिरकत ज़रिए जवाबु ॾींदा अच्छा ॿिए पासे सुभाणे पीपल्स पार्टीअ जो जलसो आहे हैदराबाद में कैनालनि ख़िलाफ़ु चवनि था रेफरेंडम आहे तव्हां गुज़िरियल ॾींहुं टंडे जाम में ॿ ॾींहं अॻु में ॾिठो हूंदो त शर्जील मेमन साहिबु हुते हुयो ऐं फरहान टालपुर बि इहा ॻाल्हि कई त हीअ रेफरेंडम आहे अदा उहो मां तव्हांखे अर्ज़ु कयां पीपल्स पार्टी चौदीवारी जे अंदरि पे जलसा कया उहे बि अधु खां घणा ख़ाली आहे ख़ुदि जेको लाड़काणे में चवनि पिया जेको निसार खोड़े पहिरियों जितां शुरूआति कई उते बि पिंडाल अधु खां वधि ख़ाली हुयो माण्हू हिननि केनालनि जे मामले ते पीपल्स पार्टीअ खे रद्द करे चुका आहिनि ऐं माण्हू हींअर बिल्कुलु बि पीपल्स पार्टीअ वटि वक़्तु हुयो जॾहिं 2 अप्रैल 3 अप्रैल 4 अप्रैल हुकूमत मां निकिरी अची बीहे आवाम सां हाणे हुकूमत बि न छॾियऊं हुकूमत में बि वेठा हुजऊं हुकूमत जे फ़ैसिलनि में बि गॾु वेठा हुजऊं पोइ वरी चऊं त सदर वटि इहो अख़्तियार कोन्हे बाबा सदर वटि जॾहिं अख़्तियार न हो त सदर अहिड़ी इजलास में छो वियो सदर खे सोचणु खपे हा न त भाई चया मुंहिंजो इहो अख़्तियार कोन्हे तव्हां सूबाई असेंबलियुनि खां वठो वञी शइ इहा ॻाल्हि न आहे जेकॾहिं असां हुकूमत छॾी त ॿियो केरु ईंदो केरु बि अचे गैर जमहूरी क़ुवतूं ईंदियूं छो गैर जमहूरी क़ुवतूं ईंदियूं इलेक्शन थी सघे इलेक्शन में ॿीहर जेको खटी वियो तव्हां भला सॼी उमिरि रहंदो त नेठि तव्हां वेंदो वरी इलेक्शन थींदी हींअर बि तव्हां छॾियो न ॾिसूं था सिंध जा अची वेंदा दोस्त सिंध दोस्त माण्हू अची वेंदा थी सघे उहे सिंध जो केस बहितर नमूने सां पेश कनि ऐं सिंध खे मसइलो इहो आहे त सिंध जो केस सही नमूने सां पीपल्स पार्टी न पई विढ़े इन इहो ई त माण्हुनि में गुस्सो आहे ऐं मुंहिंजे ख़्याल में इहो पीपल्स पार्टी जेकॾहिं सम्झे थी त उहा मथे कुझु नथी करे सघे त उनखे वापसि अवाम में वञणु खपे जेकॾहिं अवाम उन्हनि खे ॿीहर मैंडेट ॾिए थो ऐं हेराफेरी नथा कनि त ॿी ॻाल्हि आहे जेकॾहिं अवाम सिंध दोस्तनि खे मैंडेट ॾिए थो ऐं हिननि खे रद्द थो करे त उहे मुंहिंजे ख़्याल में बहितर पोज़ीशन में हूंदा ऐं सिंध जे लाइ बहितर नमूने सां अॼु जेको धरणो लॻणु वञे पियो बबरलो ते छा त सम्झो इहा आख़िरी जेका मनसूबो रद्द थियण ताईं लॻल हुजे या हिनखे जस्ट कुझु ॾींहंनि जेतिरो घणो थी सघे उनखे कजे ऐं जेकॾहिं वरी धुरियुनि सां मशवरे सां जेकॾहिं हिनखे हलाए थो सघिजे त हलाइजे जेकॾहिं वरी को ॿियो जाइ जो इंतिखाब कनि था ऐं ऐलान कनि था त बाबा हाणे असां फलाणे दंग ते वेही धरणो था हणूं त उहो बि ठीकु आहे हीअ तहरीक को हिकिड़े ॾींहं जी ॻाल्हि कोन्हे इन्हनि में वक़्तु ईंदो आहे पर असां सम्झूं था त फ़ैसिला हिते मरहले में दाख़िल तहरीक अच्छा इहो ई धरणो जेकॾहिं कमु शहीद ते लॻे आहे त छा पिया सम्झो जीअं अॼु बबरलो में लॻे पियो इहा बि स्ट्रेटेजी आहे असां उन्हनि खे नथा चई सघूं जेकॾहिं बबरलो खां पोइ होॾे वञी था सघूं को ॾींहं में को मसइलो कोन्हे उते पोइ देरि बि लॻी थो सघे को मसइलो कोन्हे असां इन में न पऊं त फलाणे हंधि लॻो या फलाणे हंधि लॻो पर असांखे वधि में वधि शिरकत कयूं त जीअं हू माण्हू पैगाम उहो मुतहद सिंध जो पैगाम वञे
त सिंधी माण्हू हाणे पीपल्स पार्टी असां सिंधी माण्हुनि जो सौदो नथी करे सघे, न की असां सिंधी माण्हू पीपल्स पार्टीअ लॉलीपॉप में अचण वारा आहियूं। असां पाण मालिकी सिंध जागी पई आहे, सिंधी माण्हू जागी पिया आहिनि, त हाणे उहे पंहिंजे हक़नि लाइ केनालनि खे रद्द करण लाइ जेको पंहिंजी फ़ैसिला जी तहरीक आहे उहा अॻिते वधाए हिन रिथा खे जे ताबूत में आख़िरी कोको हणनि ऐं इहा रिथा खे हमेशह लाइ न सिर्फ़ु रद्द कराइनि पर आईंदा लाइ बि असां अज़म कयूं त सिंध ते जॾहिं बि को ॾुखियो वक़्तु ईंदो सभु दुनियूं चाहे उहे क़ौम परस्त हुजनि चाहे उहे वफ़ाक़ परस्त हुजनि, पंहिंजो धरतीअ जो जेको खीर आहे या थञ आहे उहा मल्हाइण लाइ सभु माण्हू गॾु थियनि ऐं हिकिड़ो वाज़े पैगाम ॾियनि त भई सिंध जी बका वसीलनि ऐं सिंधी मालिकीअ लाइ असां सभु मुतहिद आहियूं, बाक़ी सियासत जंहिंखे जेका वणनी आहे उहो करे। महिरबानी जालू साहब।